बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नवी ॾिसी रहिया आहियो ख़ुसूसी ट्रांसमिशन 2023 में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो। उन हवाले सां ही स्पेशल ट्रांसमिशन जो आगाज़ असीं बाक़ाइदा तौर ते करे छॾियो आहे। उन सां गॾोगॾु जीअं त बि ॾिसी रहिया आहियो त मकानी चूंडूं ॿियो मरहलो जेको मुसलसिल ताख़ीर जो शिकार थींदो अचे पियो ऐं आख़िरकार 15 जनवरी ते उनजी जेको आहे डेट साम्हूं अची वई। ॿ ॾींहं अॻु इलेक्शन कमीशन बि ॾाढी हिन भेरे कंसिस्टेंसी ॾेखारी ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा साम्हूं आई आहे त MQM जहिड़ी पार्टी जंहिंखे हूअं बि मुसलसिल एतिराज़ हुयो त हिन ॿिए मरहले खे मकानी चूंडुनि जेके डिले कयो वञे, अञा मुसलसिल ताख़ीर जो शिकार कुझु बणाइनि पियूं, जंहिंमें पाण पीपल्स पार्टी बि शामिल हुई। पर जीअं त इलेक्शन कमीशन जो इहो ई चवणु हुयो त इलेक्शन्स हिन भेरे थी रहंदा। सो 15 जनवरी ते अॼु ॿियो मरहलो बाक़ाइदा तौर ते स्टार्ट थी चुको आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी, GDA, जमात इस्लामी बाक़ाइदा तौर ते जेको आहे हिक ॿिए सां मैदान में विढ़ी रहियूं आहिनि। सो इन हवाले सां तव्हां ताईं असीं अपडेट्स बि पहुचाईंदा रहंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर साफ़ी स्टूडियोज़ में वहीद राजपर साहब। वहीद साहब ख़ुशि आमदीद, वेलकम। ट्रांसमिशन में तव्हांखे कयूं था। कुझु डेटा बि नाज़रीन तव्हां सां शेयर कंदा हलंदासीं त कराची जे 7 ज़िलनि में, हैदराबाद जे 9 ज़िलनि में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो स्टार्ट थी चुको आहे ऐं हिन वक़्त ताईं जेके ख़बरूं आयूं आहिनि त खोड़ अहिड़ियूं पोलिंग स्टेशन्स तां रिपोर्ट थियो आहे त किथे पोलिंग अमलो जारी न हुयो। इहो त नाज़रीन असीं ख़ैर हर वहीद साहब ॾिसंदा आहियूं त जॾहिं बि असीं मकानी चूंडूं हुजनि या जनरल इलेक्शन्स हुजनि, अहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि या किथे सियासी पार्टियुनि जा असां इहो बि ॾिसंदा आहियूं त झेड़ा बि थींदा रहंदा आहिनि। सो कराची जी जेकर ॻाल्हि कजे त 7 ज़िलनि में नाज़रीन मकानी चूंडुनि जो ही ॿियो मरहलो स्टार्ट थी चुको आहे, जंहिंमें 25 टाउन्स ऐं 246 UCs शामिल आहिनि। ऐं ही 7 ज़िलनि जी असीं ॻाल्हि कयूं था, उहो बि मख़सूस तौर ते तव्हांजे साम्हूं असां डेटा जेको आहे रखंदा अचूं पिया। ऐं जेतोणीकि हैदराबाद जी ॻाल्हि कजे त ऐं पोलिंग स्टेशन्स बि ओवरऑल तव्हांखे ॿुधायूं था त टोटल पोलिंग स्टेशन्स जेको आहिनि उहे केतिरियूं आहिनि ऐं 17,000 खां वधीक उम्मीदवार जेके आहिनि उहे हिसो वठी रहिया आहिनि। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त ही मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो एतिरो त डिले जो शिकार थींदो रहियो जो 49 असांजा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी डेथ बि थी वई। सो वधीक प्रोग्राम में अॻिते वधूं था, तव्हां सां शेयर कयूं था। जेकर कराची जी ॻाल्हि कयूं त ओलह ज़िले में 2330 जेकी आहिनि उम्मीदवार आहिनि। ॾखण में जेको आहे 1807 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि, जॾहिं त क्यामाड़ी में 1935, ओभर ज़िले में 1753 उम्मीदवार शामिल आहिनि, जॾहिं त कोरंगी में 2099, मलीर में 1844 उम्मीदवार शामिल आहिनि। ऐं हैदराबाद में टोटल वोटर्स जो जेको तादाद आहे उहो 10,53,121 आहे। सो इते असीं हिकु दिलचस्प ॻाल्हि सां यकीनन हिन ट्रांसमिशन में तजिया बि तव्हांजे अॻियां पेश कंदासीं ऐं सीनियर साफ़ी जी तरफ़ हलूं था। वहीद साहब असां सां मौजूदु आहिनि। वहीद साहब, हिकु इंट्रस्टिंग ॻाल्हि, पहिरियों त तव्हां जनरली बि हिन ते कॉमेंट करे वठिजो समूरी हिन सूरत-हाल खे तव्हां कीअं ॾिसो पिया, पर जेका सभ खां वधीक दिलचस्प ॻाल्हि साम्हूं आई आहे त MQM बाइकॉट करे छॾियो इलेक्शन्स जो। ॾिसो, MQM जी जेकी सूरत हाल आहे, राति देरि ताईं पीपल्स पार्टी हुनखे राज़ी करण में जेको आहे मीटिंग हुई चीफ मिनिस्टर बि गवर्नर हाउस में, देरि ताईं इहा मीटिंग जारी रही। राति 1:30 वॻे खां पोइ अपडेट आयूं त प्रेस कॉन्फ्रेंस कई वई त MQM बाइकाट कयो आहे। वज़ीर आज़म जे तरफ़ां PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान, जेके ॿिया हुनजा इतादी आहिनि, सभिनी जेको आहे इहो उनखे राज़ी करण लाइ जेके तफ़ज़ात हुया उहो ख़तमु करण जी कोशिशि कई। पर MQM मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेकी अचानक जेको सरप्राइज़ थियो, माना का इंतिज़ामिया सिंध गवर्नमेंट तयारु न हुई, MQM हुनजो इहो हुयो त इलेक्शन वरी जेको आहे हिकु भेरो डिले थी वेंदी, त अचानक जेको इलेक्शन कमीशन स्टैंड वरितो, उनखां पोइ जेको सूरत हाल मुख़्तलिफ़ थी वई, चेंज थी वई। त MQM जी जेकी सूरत हाल आहे, ॾिसो हिन वक़्तु बि जेकॾहिं असां ॿई जेके ॿ नयूं जेको ऐड थियूं आहिनि MQM पाकिस्तान में, 2 धड़ा PSP फारूक सतार ग्रुप जेको आहे MQM, त उन्हनि में बि जेकॾहिं इलेक्शन में असां ॾिसूं ज़मीनी चूंडुनि में जेके नंढी चूंड थी, शाह फैसल जी हितां जेको मज़ार क़ाइद जो पूरो जेको इलाइक़ो आहे सॼो, हिते फारूक सतार 1600 खां वधीक वोट फारूक सतार बि कोन खणी सघियो। PSP बि को वॾो को सरप्राइज़ कोन ॾिनो सॼी इलेक्शन में। 2018 जी इलेक्शन में का सीट कोन कढी सघिया। ऐं ॾिठो वञे त हुन वटि डिप्टी मेयर जेको आहे अरशद वोरा रिज़ाइन करे पार्टी में शामिलु थियो, MPA मिनिस्टर जेके हुया उहे बि आया, पर को अहिड़ी क़िस्म माना हुनखे वोट कोन मिली PSP खे। हिन वक़्तु बि जेकॾहिं हाणे इहो इलेक्शन में हिसो वठंदा, जेकॾहिं हुनजी नाकामी जी सूरत में वॾो जेको आहे हुन लाइ नुक़सानु पए हा पॉलिटिकली MQM पाकिस्तान खे, त 3 ग्रुप गॾिजी करे बि
उहो इलेक्शन कोन खटी सघिया। हिन वक़्तु जेके MQM जेकी सूरत हाल आहे त उनजो वोट जेको आहे वोटर जेको आहे ॾाढो मायूस थियो आहे MQM जो। मसलन जमायत इस्लामी, TLP, मज़हबी पार्टियुनि ने लाड़ो कयो अथऊं, PTI ॾे डिवाइड थियो आहे तमामु घणो जेको महाजर वोट आहे। त हिन वक़्तु उनखे सॼो प्लानिंग बि रिथाबंदी बि आहे कई वई। गवर्नर कोशिशि कई जेकी एस्टेब्लिशमेंट हुई उनजी बि इहा हुई त पोइ इनखे गॾाए करे हिकिड़ो महाजर जेको वोट आहे उनखे MQM जी जेकी छटी आहे उन हेठि माना आणिजे, उनजी जेको पुराणो बहाल कराइजे वोट, महाजर वोट जेको आहे। पर उहो उन में जेकी सूरत हाल लेटेस्ट आई त उनखे जेकी ग्राउंड रियलिटीज़ हुयूं उन सॼो ज़ाहिर राब्ता कमेटी जो 5 कलाक इजलास रहियो, सभु शयूं उन में डिस्कस थियूं त जेके इलेक्शन में हिसो वठूं था उनजा असर कहिड़ा पवंदा, जेके नाकाम थियूं था पॉलिटिकली केतिरो नुक़सानु पवंदो। त पूरी सियासी तौर ते वही साहब ही सुठो स्टांस वरतो MQM वारनि हिन एतिरे हसास टाइम ते जॾहिं पीपल्स पार्टी बि थी वई राज़ी त ही उन्हनि जी तव्हां नाकामी थींदे ॾिसो पिया, जी तव्हां पाण बि चयो त जेको मुहाजिर तबिको आहे घणो ॿियनि पार्टी जी तरफ़ लाड़ो करे वियो आहे, त पॉलिटिकली सुठो स्टांस आहे। ॾिसो पॉलिटिकली ऐं जेके डेमोक्रेटिक जमायतूं आहिनि या सियासी जेके पार्टियूं आहिनि उनजो सदाईं इहो हूंदो आहे खटणु हाराइणु सियासत में इहा वॾी ॻाल्हि न हूंदी आहे। सही आहे, ठीकु आहे, पर मैदान छॾणु न घुरिजे। मैदान छॾींदो जमायत इस्लामी माज़ी में ॾिसो न, जमायत इस्लामी 2 भेरा उनखे मतिलबु कराची जो जेको नाज़िम चयो उन वक़्तु चेयरमैन चयो, मेयर चयो, त कराची जो उन वटि नाज़िमी शहरी नाज़िम सिटी नाज़िम जेको आहे उहो बि जमायत इस्लामी कयो, पर उन्हनि बाइकाट कयो। बाइकाट जे करे वॾो नुक़सानु जमायत इस्लामी खे पियो। कराची ॾिसो मज़हबी पार्टियुनि जो, पीपुल्स पार्टी, मज़हबी जमायतूं इन्हनि जो रहियो आहे। मज़हब घणो आहे कराची जो जेको वोटर आहे त उनजो लाड़ो मज़हबी जमायतुनि तरफ़ घणो रहियो आहे। क़ौम परस्ती जो जेको नारो लॻो महाजर त पोइ MQM तरफ़ उन लाड़ो कयो। क़ौम परस्ती जेको आहे उनखे मज़हबी जमायतुनि जे वोटरनि खे घणो नुक़सानु पहुचायो, उहे MQM तरफ़ विया। कुझु वरी हाणे जेको स्पेस क्रिएट थियो, दहशतगर्दी हूंदी कराची में, हिकिड़ो पॉलिटिकल पार्टियुनि खे स्पेस कोन मिलंदो, त हाणे ओपन हिकिड़ो पॉलिटिकल जेको पार्टीज़ आहिनि उनखे स्पेस मिलियो आहे, जंहिंजे करे PTI बि जेको आहे हिकिड़ी नई पॉलिटिकल जेको ताक़त तौरु उभरी आहे। जमायत इस्लामी खे स्पेस मिलियो आहे। TLP नई जेकी हिकिड़ी मज़हबी जमायत थी उनखे तमामु घणो माना हिकिड़ो सपोर्ट मिले पई। वोटरनि जो लाड़ो जेको आहे TLP तरफ़ घणो आहे ऐं माना छा चइजे PTI तरफ़ घणो माना शिकायत कंदे बि नज़र आया त TLP जो जेके आहिनि ठपा किथां निशान जेके गायब हुया, इहे बि शयूं जेके साम्हूं आयूं आहिनि, या किथे स्टाफ जेको आहे देरि सां पहुतो आहे, त ही छा जेके पॉलिटिकल पार्टीज़ गिला शिकवा कनि पियूं वही साहब, इहे दुरुस्त हुया छा, या सिक्योरिटी जे हवाले सां जेको कुझु चवनि पियूं? ॾिसो हिकु त हर जॻह ते पीपुल्स पार्टी PTI ते इल्ज़ाम हणे पई, PTI पीपुल्स पार्टी ते इल्ज़ाम पई हणे, जमायत इस्लामी पीपुल्स पार्टी ते इल्ज़ाम, हिक ॿिए ते इहो इल्ज़ामनि जो त जेकी बि इलेक्शन नंढी चूंड हुजे, लोकल पार्टीज़ जा इलेक्शन हुजनि, जनरल इलेक्शन हुजे, इल्ज़ामबाज़ी त इहा लॻंदी आहे। इल्ज़ाम हिक ॿिए ते छो त इहो छा चइजे त पॉलिटिकल इलेक्शन जी सूंहं हूंदी आहे। त इहे सदाईं असांखे ऐं एॾो वॾो वाक़ियो कराची में अलहमदुलिल्लाह अञा ताईं कोन थियो आहे। हिकिड़ो माना इहो कोरंगी टाउन में थियो, पोलिंग नंबर 103, 104 ते पोलिंग स्टेशन जेके आहिनि उन ते हमिलो थियो ऐं उन खां पोइ कैंप्स ते बाहि बि लॻी आहे, कैंप ते बाहि बि लॻी। ठीकु आहे, त हाणे सूरत हाल तमामु नॉर्मल आहे, कोई एॾो वॾो वाक़ियो कोन थियो आहे। सोराब ॻोठ में PTI ते पीपुल्स पार्टी इल्ज़ाम हयो त असांजे जेके 6 पोलिंग स्टेशन्स आहिनि उते पोलिंग जो अमल जेको आहे रोकरायो वियो आहे ज़बरदस्ती हथियारनि जे तौर ते। इलेक्शन कमीशन खे हुनजो नोटिस ख़त बि लिखियो आहे ताजदर जेको इंचार्ज आहे मीडिया सेल जो, इलेक्शन मीडिया सेल जो। इन खां अलावा फिरदोस शमीम नकवी जेके पोलिंग बूथ खोलिया आहिनि उनजो बि जेको आहे ख़त लिखियो आहे पीपुल्स पार्टी त हीअ जेको वायलेशन आहे SOP जी, जेकी इलेक्शन कमीशन जी SOP आहे उन इन वायलेशन कई आहे ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे जेको अख़्तियारनि में मुदाख़लत कई आहे। पूरो हिकिड़ो ख़त लिखियो जंहिंते हाणे लेटेस्ट इहा ख़बर आई आहे त इलेक्शन कमीशन सिंध हुनजो नोटिस वरितो आहे ऐं जेको हिन ते पूरे जेको पीपुल्स पार्टी ख़त लिखियो त नॉर्मल वाक़िया थिया आहिनि, किथे चकरियूं थियूं आहिनि हल्कियूं फुल्कियूं, मतिलबु किथे बाहि लॻाई वई आहे मुख़्तलिफ़ कैंपुनि खे पॉलिटिकल पार्टीज़ जी ऐं पोलिंग स्टेशन्स ते जेको आहे उहो अमल रोकरायो वियो आहे। कुझु हंधनि ते मसलन जी मलीर जा इलाइक़ा आहिनि, सोराब ॻोठ आहे, सेंट्रल ऐं डिस्ट्रिक्ट कैमाड़ी जो जेको मच्छर कॉलोनी आहे उते इहो वाक़ियो थियो। कोरंगी टाउन जा जेके ॿुधायो मां पोलिंग जेके स्टेशन आहिनि 103, 104 हिते ई वाक़िया थिया आहिनि। त हिन वक़्तु ताईं अञा ताईं पीसफुल जेको हिकिड़ो प्रोसेस जारी आहे, का बि जेको आहे वॾो वाक़ियो कोन थियो आहे, वॾो वाक़ियो कोन थियो आहे ऐं वोटरनि जो जेको
तइदाद आहे उहो घटि आहे ज़ाहिर आहे कराची जो माण्हू संडे आहे अॼु अचर ॾींहुं देरि सां ई उथंदो आहे थधि बि आहे थधि बि आहे ॿिया बि घणा मसइला आहिनि गैस कोन्हे ॿियो बिल्कुलु पूरो जेको आहे हिकिड़ो प्रोसेस हले पियो अञा ताईं ऐं पीसफुली असीं ॾिठोसीं ख़ैर पहिरियों थोरो पॉलिटिकल पार्टीज़ ते जीअं तव्हां बि तजिया ॾियो पिया उन ते असीं कॉमेंट करे वठूं था तव्हां खां तजिया बि वठूं था त जमात इस्लामी ॾाढो एक्टिव नज़र आई हाफ़िज़ नईम साहिब जी जेकर ॻाल्हि कजे जहिड़ी तरह सां हुन कैंपेन खे लीड कयो आहे त चांस तव्हांखे नज़र अचे पियो त वोटर्स जो ॾाढो सुठो लाड़ो उन्हनि जी तरफ़ थी सघे पियो ॾिसो मुक़ाबिलो सख़्तु आहे राति बि असां इहा ख़बर ॾिनी त 246 जो ऐवान आहे कराची जो ठीकु आहे मेयर चूंडण जे लाइ त हिन वक़्तु जेकॾहिं तर्जीह हाणे पहिरियां ई पर जेको असां हाणे पॉलिटिकल रिपोर्टर ऐं पार्लियामेंट रिपोर्टर पूरियूं इलेक्शन्स कवर कयूं आहिनि त हाणे जेकॾहिं ॾिठो वञे पूरी तर्जीह कजे त कंहिंखे बि अक्सीरियत कोन मिलंदी अच्छा मेयर कराची जे लाइ इताद करिणो पवंदो जमायत इस्लामी खे वाज़े अक्सीरियत कोन मिलंदी हिन वक़्तु जेको मुक़ाबिलो आहे पीपुल्स पार्टी ऐं PTI जो आहे 3 नंबर ते जमायत इस्लामी आहे ठीकु आहे वोट ऐं MQM बि हिकिड़ी जेको आहे सियासी ताक़त हुई पर हुन बाइकाट करे छॾियो इहो आहे त कंहिंखे वाज़े अक्सीरियत न मिलंदी इताद खां सवाइ मेयर कराची केर बि न चूंडाए सघंदा बिलावल साहब बि राति जीअं KTN न्यूज़ सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कई हुन में इहो ई चयो त हैदराबाद जो तारीख़ में पहिरियों भेरो मेयर जेको आहे उहो जियालो हूंदो पर हुन बि दावा न कई आहे त कराची में असां जेको आहे पार्टी सरबराह आहे हुन बि हिकिड़ो तर्जीह कयो हूंदो ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसी करे त हुन बि उहो बि दावा न कई आहे त 100% मेयर कराची ॾिसो कंहिंजो बि वाज़े अक्सीरियत कंहिंखे न मिलंदी अच्छा ठीकु आहे न पर पोइ बि कंहिं पार्टी सां त हूंदसि न लाॻापो मतिलबु छा तव्हां सां क्लियर लफ़्ज़नि में छा चई सघूं था तव्हां जे करे तजियो ॾियो त छा चइजे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त 246 जो ऐवान आहे हुन में 124 सीटूं माना खपनि कंहिं बि अक्सीरियत सां ऐवान में अक्सीरियत 124 जे हुन में ईंदी त पोइ हुनजो ई मेयर कराची थींदो ऐं मूंखे नथो लॻे त राति जीअं हाणे मसइलो मलीर में त पीपुल्स पार्टी जेके असां तर्जीह कयूं त बाराड़ी में तमामु घणो वोट आहे सिटी जेको शहर में आहे मलीर शहर जो उहो हुते पीपुल्स पार्टी ऐं PTI जो मुक़ाबिलो थींदो जमायत जो मुक़ाबिलो थींदो इहे टई जो छा चइजे त उर्दू में चइबो कांटे का मुक़ाबिला सही बिल्कुलु हिकिड़ो दंगल मतल आहे माना दंगल मतल आहे ऐं कुझु चई नथो सघिजे त केरु जेको वाज़े अक्सीरियत सां ईंदी पर इहो आहे त PTI ऐं पीपुल्स पार्टी जो तमामु घणो मुक़ाबिलो आहे ऐं ॿई पंहिंजे उन हिसाब सां ॾाढो कॉन्फिडेंट नज़र अचनि पियूं पूरा एतमाद आहिनि पीपुल्स पार्टी जीअं त असीं ॾिसूं था त खोड़ सालनि खां वठी उन्हनि जो पेर हिते ॼमियल आहे बाक़ाइदा ऐं PTI बि हिकु पॉपुलर सियासी पार्टी आहे सो जॾहिं त ही MQM कोन पार्टिसिपेट करे पई त PTI जो डोंट यू थिंक भाई साहब त अञा कॉन्फिडेंस थोरो मथे थी वियो आहे त उहो वारो वोट बि जेको आहे हुननि जी तरफ़ लाड़ो करे सघे थो ॾिसो PTI जो हिकिड़ो ख़ामोश वोटर आहे अच्छा ठीकु आहे नौजवाननि जो जेकॾहिं असां नंढी चूंड में ॾिठोसीं त हुननि जा जलसा बि तमामु सुठा थिया ऐं ज़ाहिरी आहे लोकल पार्टी में माज़ी जा मां सदाईं मिसाल ॾींदो आहियां अरबाब रहीम जे दौर में जंहिंजी सूबाई हुकूमत रही आहे नाज़िम बि हुनजो माना लोकल पार्टी जा इलेक्शन हुन ई खटिया आहिनि जीअं कश्मीर ऐं गिलगित जी हुकूमत जंहिंजी वफ़ाक़ में हुकूमत हूंदी आहे कश्मीर बि हुन वटि हूंदो आहे गिलगित बि हुन वटि हूंदो आहे जंहिंजी सूबे में गवर्नमेंट आहे मकानी इदारनि में जेकॾहिं लोकल पार्टीज़ इलेक्शन थींदा त वाज़े अक्सीरियत उहो जमायत ई खणंदी ज़ाहिर हुन वटि वसीला आहिनि डेवलपमेंट फंड आहिनि ऑफिसर आहिनि इन्फ्लुएंस आहे पुलिस सॼो पूरा जेकॾहिं मामला ॾिसूं त पूरी सिंध में जेकॾहिं असां कयूं त जेके फस्ट फेज़ में अधु माना जेके इलाइक़नि में थिया पूरे सूबे में अधु सूबे में त उते वाज़े अक्सीरियत जेको आहे पीपुल्स पार्टी कई अक्सर इलाइक़नि में किथे की हुनजो GDA सां मुक़ाबिलो थियो GDA बि सीटूं कढियूं पर माना सम्झो त वाज़े अक्सीरियत पीपुल्स पार्टी खे मेजर जेको आहे त हिन वक़्तु बि जेकॾहिं हाणे ॾिसूं कराची हैदराबाद डिवीज़न में 16 डिस्ट्रिक्ट आहिनि ठट्टो डिस्ट्रिक्ट काउंसिल ॾिसो हाणे अनअपोज़ 40 जो ऐवान आहे हुन में 20 सीटूं अनअपोज़ थियूं आहिनि पीपुल्स पार्टी जा 50% कैंडिडेट उहे खटी चुका आहिनि ईअं ॿियनि ज़िलनि में बि खोड़ माना जेके इंडिपेंडेंट अनअपोज़ थिया आहिनि पीपुल्स पार्टी जा उहे बि थिया आहिनि हाणे मेन मुक़ाबिलो हैदराबाद में बि हुनजी जेकी आहे पीपुल्स पार्टी जी हरीफ़ जमायत हुई उहा MQM हुई हाणे उहो उते जमायत इस्लामी खे वोट पवंदो MQM जो न पार्टिसिपेट करण सां कुझु पार्टीज़ खे ज़रूर फ़ाइदो त पहुचंदो फ़ाइदो थियो आहे उहो वोट पीपुल्स पार्टी खे बि कोन मिलंदो अच्छा उहो छो त हिकिड़ो महाजर वोट जेको आहे उहो या त हुनजो फ़ाइदो पीपुल्स पार्टी खे कोन पियो आहे पीपुल्स पार्टी खे वोट पिया आहिनि पर जेकॾहिं ॾिठो वञे
त घणे में घणो फ़ाइदो PTI खे थियो आहे ऐं जमायत तरफ़ माण्हू लाड़ो थियो आहे TLP तरफ़ लियारी मां TLP खटी हुई जिते माना पीपुल्स पार्टी जो गढ़ हूंदो ठीक अच्छा ही इलेक्शन असीं जेकॾहिं ॻाल्हि कयूं मकानी चूंडनि जी त ॾाढे हसास टाइम में नथी रही आहे पहिरियों त चलो ठीकु आहे बरसातुनि सबबु बोड सबबु हिनखे मुसलसिल हे जेको आहे डिले जो शिकार थींदी रही उहो अंडरस्टैंडेबल ॻाल्हि हुई पर हाणे जेका सिचुएशन सियासी गैर यकीनी वारी आहे या मुआशी हालात बि डगमगाईंदड़ आहिनि जिते असीं ॾिसूं था त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली कुझु ॾींहंनि में टुटण वारी आहे जॾहिं त उनखां अॻु में पंजाब असेंबली टुटी चुकी आहे ऐं केयर टेकर जेको आहे वॾे वज़ीर जी बि ॻाल्हि थी वई आहे त चौधरी परवेज़ इलाही रहंदा त इन सूरत हाल में ही इलेक्शन कीअं इनखे कनेक्ट कंदो या छा इन जा तव्हां असर ॾिसो पिया सियासी पार्टीज़ ते या इलेक्शन पंजाब में जेको तव्हां केयर टेकर जो चयो केयर टेकर हाणे परवेज़ इलाही जेसिताईं केयर टेकर सेटअप नथो हुजे तेसिताईं परवेज़ इलाही रहंदो बाक़ी केयर टेकर गवर्नमेंट उनखे उहो उन जी जोड़ जक करणी आहे उन लाइ गवर्नर नाला बि घुरिया आहिनि 3 नाला निगरान वज़ीर आला त उहो वज़ीर आला जेको ईंदो पंहिंजी कैबिनेट ॾाढी गैर यकीनी वारी सूरत हाल आहे त असेंबलियूं जेके आहिनि पयूं डिज़ोल्व थियनि पयूं ऐं वरी मुल्की मामला आहिनि वरी उन में ही इलेक्शन्स बि थियनि पिया त तव्हांखे लॻे थो त असां वाक़ई में हाणे जनरल इलेक्शन्स जी तरफ़ वञण जे मोड में आहियूं ॾिसो जनरल इलेक्शन त पंहिंजे टाइम ते थींदी क़ौमी असेंबली राति पोज़ीशन क्लियर थी वई जेकॾहिं MQM हिकिड़े पासे जेकॾहिं वफ़ाक़ खां अलॻि थिए या वफ़ाक़ी हुकूमत खां अलॻि थिए क्राइसिस थिए या पोइ फेडरल गवर्नमेंट कोन बची आहे क़ौमी असेंबली बि जेको आहे उहा ईअं थिए आहे जीअं पंजाब असेंबली KP असेंबली जो जीअं हाल थियो आहे ईअं थिया क्राइसिस हिकिड़ो वॾो हुयो उहो हाणे वाज़े थी वियो त फेडरल गवर्नमेंट कोन वेंदी ऐं इलेक्शन पंहिंजे टाइम ते थींदा बाक़ी इहो आहे पंजाब ऐं KP में इलेक्शन जेके प्रोविशनल उहो आइन में वाज़े त प्रोविशनल इलेक्शंस माना जेके सीटूं यानी इन जो मुल्क ते को मनफ़ी असर तव्हां पवंदे न पिया ॾिसो मनफ़ी असर त पियो ज़ाहिर क्राइसिस हिकिड़ो यको रहियो उन नुक़सान बि थियो तमामु घणो ठीकु आहे ऐं हाणे इहो आहे त क्राइसिस मां तक़रीबन ॾिसो हाणे त ॿाहिरां सऊदी अरब बि ऐलान करे छॾियो आहे पैसनि जो UAE कतर खां मिलणा आहिनि IMF सां बि इन जूं ॻाल्हियूं फाइनल जेको आहे 9 राउंड थियणो आहे उन में बि पुरुमीद आहिनि त उहो तव्हां बि असांजे बिल्कुलु भाई साहब सियासी बहरान ते बि असीं ॻाल्हाईंदासीं हलूं था पंहिंजे रिपोर्टर जी तरफ़ अब्दुल्ला सोलंकी असांखे कराची खां जॉइन करे रहिया आहिनि उन्हनि खां पुछंदासीं तूं किथे मौजूदु आहिनि ऐं वोटर जे हवाले सां उन्हनि खे ॼाणींदासीं त छा टर्न आउट थी करे उभरियो आहे केतिरा वोटर्स उन्हनि खे नज़र अचनि पिया ऐं किथे छा बद इंतज़ामी जी सूरत हाल बि उन्हनि खे नज़र अचे पई जी अब्दुल्ला अस्सलाम वालेकुम जी अब्दुल्ला 7 ज़िला 25 टाउन्स 246 UCs 984 वार्ड छा सूरत हाल ॾिसी रहिया आहियो ॾिसो लेला जेकॾहिं मजमूई सूरत हाल जी ॻाल्हि कजे त हिन वक़्तु ताईं कराची अंदरि जेको टर्न आउट आहे उहो तमामु घटि आहे पर जेकॾहिं सेंट्रल ज़िले जी जिते अॼु मुंहिंजी ड्यूटी लॻल आहे उन जी ॻाल्हि कजे त उन्हनि में हिकिड़ो जेको टाउन आहे नॉर्थ नाज़िमाबाद उते असांखे वॾी गहमा गहमी नज़र आई माण्हुनि में जोश नज़र आयो जेके माण्हू निकितल ख़ासि तौर ते ख्वास्ती ब्रोई ॻोठ आहे KBR जे भरिसां प्यारा होटल जे भरिसां उते मुकमल तौर ते असांखे जेको आहे वॾो जोश नज़र आयो ॼण ईद जो समां लॻो पियो ॿार नंढनि खां वठी वॾनि माण्हुनि ते तयारु हुया ऐं उहे ॾाढा झुमरियूं हणी रहिया हुया पंहिंजे नुमाइंदनि जे जेको आहे सो उन्हनि खे सपोर्ट करण लाइ उते पहुतल हुया तमामु ॾाढो मूंखे त उते नज़ारो हिकिड़ो अलॻि ई नज़र आयो पर ॿियनि इलाइक़नि जी ख़ासि तौर ते ॻाल्हि कयां सेंट्रल ज़िलो जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो पुराणो ज़िलो कराची जो MQM जे हवाले रहियो आहे पर MQM जे बाइकाट बावजूदि जेको आहे हिते एतिरा माण्हू निकिरणु तमामु जेको आहे वॾी ॻाल्हि आहे उन सां गॾु कराची जे इन सेंट्रल ज़िलो जेको तकबंदियुनि जे हिसाब सां तमामु वॾो ज़िलो आहे जंहिंमें 5 टाउन आहिनि ऐं हुन सां गॾु हिन सेंट्रल ज़िले में 20 लख खां वधीक वोटर्स आहिनि जेके गुज़िरियल राति जीअं MQM ऐलान कयो त उहे बाइकाट कनि था पिया उन खां पोइ माण्हुनि में इहा मायूसी ख़ासि तौर ते उमेदवारनि में मायूसी त शायदि माण्हू न निकिरनि पर ॾिठो वियो त वोटर्स वधि खां वधि कहिड़ी सियासी पार्टी जे तरफ़ तव्हांखे माइल ऐं अट्रैक्टेड नज़र अचनि पिया छा चवनि पिया यकीनन तव्हांजी उते ॻाल्हि ॿोल त थी हूंदी वोटर्स सां जोश जज़्बो त आहे पर कहिड़ी पार्टी जे लाइ सभ खां वधीक नज़र अचे पियो तव्हां बिल्कुलु जिते जोश जज़्बो नज़र आयो उते त मूंखे पीपल्स पार्टी जे नाज़िमाबाद में जेको आहे जोश जज़्बो में नज़र आयल माण्हू हुया जेके कारकुन हुया पीपल्स पार्टी जा ऐं ख़ासि तौर ते जमायत इस्लामी जा पर जेके तव्हांखे ख़बर आहे त जमायत इस्लामी ऐं TLP जेतिरो एतिरो ख़ुशि न हूंदा आहिनि जेको पीपल्स पार्टी वारा ख़ुशि हूंदा आहिनि हमेशह जीअं अॼु बि जेको आहे उहो पंहिंजे जेके दिला तीर बि जाते ज़िम्मेदारी वणी रहिया ॿाहिरां हुया बलोच हुया उन सां गॾु घणा पर मां वाज़े कयां त हिन कराची जे तक़रीबन जेके 7 ज़िलनि में आहिनि उन्हनि में टर्न आउट घटि रहियो उहो वाहिद इलाइक़ो मूंखे नज़र आयो जिते तमामु घणी ख़ुशी बि नज़र आई हुई ऐं उन सां गॾु जेको ओभर ज़िले जी ॻाल्हि कजे त 5
टाउन ऐं 43 यूनियन कमेटियूं आहिनि उते बि जेको टर्नआउट घटि रहियो आहे। अहिड़ी रीति कैमवाड़ी ज़िला टिनि टाउन्स ते जेके रहियल आहिनि ठहियल आहिनि उहे बि जेको आहे सो तमामु घटि नज़र आयो। उते बि असांखे जोश ऐं जज़्बो ओवरऑल जेकी सिचुएशन मां नाज़िमाबाद जी ॿुधायां त नाज़िमाबाद गबोल टाउन ऐं जेके 5 टाउन सेंट्रल ज़िले जा आहिनि तमामु घणो जेको आहे उते टर्नआउट हिन टाइम वधी रहियो आहे। जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे तीअं टर्नआउट वधंदो पियो वञे। ख़ासि तौर ते हिन सॼे समूरे ज़िले में जमात इस्लामी ऐं हुन सां गॾु पीपल्स पार्टी ऐं TLP जो जेको रेशो नज़र आयो उते जोश नज़र आयो उहो वधीक आहे। यानी PTI जो वोटर तव्हांखे कोन नज़र अचे पियो? ज़ाहिर आहे PTI इटसेल्फ ॾाढी पॉपुलर सियासी पार्टी आहे ऐं ॾाढा कॉन्फिडेंट उहे बि नज़र अचनि था, पर तव्हां जेको ॿुधायो पिया त उन मां लॻे कोन पियो त PTI जो वोटर तव्हांखे ॿाहिरि नज़र अचे पियो। बिल्कुलु ईअं ई आहे त सेंट्रल ज़िले में PTI तमामु घटि नज़र अचे पई ऐं ख़ासि तौर ते जेके पीरसन हुया पोड़ा हुया उन्हनि जो जेको वोट कास्ट करण खां पोइ उन्हनि सां जेकी मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए पई त उन्हनि जो हुयो त असां इमरान ख़ान खे वोट करण आया आहियूं। असांखे ख़बर न आहे त उमेदवार PTI जो केरु आहे, पर इमरान ख़ान खे सपोर्ट कंदासीं। ऐं हुन सां गॾु मां वाज़े कयां त PTI खे ख़ासि तौर ते सेंट्रल ज़िले में जेके ही मकानी चूंडियूं आहिनि घर घर जी चूंडियूं आहिनि उते जेके उमेदवारनि खे ॾिसंदे जेको वोट कास्ट कयो पियो वञे, छाकाणि उते जेके उमेदवार कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे वोट कयो पियो वञे। ऐं सेंट्रल ज़िलो हमेशह जे वोटिंग वारे सिलसिले में रहियो आहे त उते छपा हलंदा हुया, पर हिन वक़्तु पहिरियों दफ़ो अच्छा हिते थोरो सां इहो बि पंहिंजे व्यूअर्स खे ॾसींदा हलूं तव्हांजे ज़रिए त सभ खां वधीक तबिको तव्हांखे कहिड़ो एक्टिव नज़र आयो? जीअं तव्हां चओ था त पोढ़ा बि तव्हांखे वॾी तादाद में नज़र आया, नौजवाननि जो छा हाल आहे, छा उहे तव्हांखे नज़र आया? ॾिसो सेंट्रल ज़िले में मूंखे त पोड़ा पीरसन ऐं हुन सां गॾु औरतूं जाम नज़र आयूं। नौजवाननि में जेको आहे औरतूं जाम नज़र आयूं आहिनि ऐं जेके नौजवान हुया उहे तक़रीबन पंहिंजे पोलिंग अमलो ऐं हुन सां गॾु जेके एजेंट ठहियल हुया उहे हुया। पर वॾी ख़ुशाइनि जी ॻाल्हि हुई त कराची जे सेंट्रल ज़िले में एतिरे तादाद में औरत निकिरण वारो वॾो मामिलो हुयो। औरतूं तमामु घणियूं हुयूं ऐं जेके नौजवान हुया उहे बि पीरसननि सां गॾु उन्हनि खे खणी अची पहुता हुया। जेखां पोइ हिकु पोड़ी त मूंखे तीअं चयो त हीअ जेके ॿई मुंहिंजा पोटा ऐं पोटियूं आहिनि उहे न पिया अचनि वोट कास्ट न पिया कनि त मायूस हुया। ठीकु, अच्छा वही राजपुर सीनियर साफ़ी असां सां मौजूदु आहे, तव्हां सां सवाल करणु चाहिनि पिया। जी अब्दुल्ला, ही सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं आहिनि? छो त डिस्ट्रिक्ट सेंट्रल जे हवाले सां इहो जेके सिक्योरिटी प्लान जारी कयो वियो हो त सेंसिटिव पोलिंग स्टेशन घणियूं आहिनि त उते FC बि जा एहलकार बि आहिनि, त FC तव्हांखे FC एहलकार किथे नज़र आया या पुलिस जा इंतज़ाम कीअं आहिनि माना ओवरऑल? वही साहब FC त मूंखे नज़र न आई, पर सिक्योरिटी जे हवाले सां असांखे रेंजर्स उते नज़र आई। टोटल ओवरऑल जेकॾहिं ॻाल्हि करे त कराची अंदरि 43,605 जेके पुलिस एहलकार हुन सां गॾु जेके एक्साइज़ जा आहिनि ऐं हुन सां गॾु एंटी करप्शन जा एहलकार पिणु हुया। पोलिंग स्टेशन ते असांखे मजमूई तौर ते पुलिस ऐं रेंजर्स नज़र आई आहिनि, न SP नज़र आई, न SSU जा जेके कमांडोज आहे उहे नज़र आया, न जी अब्दुल्ला तव्हां सां गुफ्तगू जारी रखंदासीं असां। हिते असांखे कमर्शियल ब्रेक वठणी आहे। नाज़रीन हिकु ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ मकानी चूंडूं 2023 जो ॿियो मरहलो कराची ऐं हैदराबाद में जारी आहे, हुन ते ॻाल्हि ॿोल थींदी। हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। ख़ुसूसी ट्रांसमिशन लोकल गवर्नमेंट पॉल्स मकानी चूंडूं 2023 जे हवाले सां जारी आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर असीं पंहिंजे पैनलिस्ट जे तरफ़ वेंदासीं। असांखे कुझु नवनि महिमाननि बि जॉइन कयो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कराची डिवीज़न में या सिंध जे 16 ज़िलनि में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो जारी आहे ऐं 17,863 टोटल पोलिंग स्टेशन्स आहिनि कराची ऐं हैदराबाद में, जिन मां जेकॾहिं हसास पोलिंग स्टेशन्स जी ॻाल्हि कजे त उहे 8,858 पोलिंग स्टेशन्स आहिनि। सो वधीक अॻिते वधूं था, कुझु तजिया तव्हांजे अॻियां रखूं था त हिन भेरे आख़िर केरु ॿिए मरहले में मैदान मारींदो, छो त मुक़ाबिलो तमामु सख़्तु आहे। पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कजे, PTI जमात इस्लामी बि तमामु घणो एक्टिव नज़र आई, या जेतोणीक GDA जी बि ॻाल्हि कयूं त तमामु उहा बि मैदान में लथल आहे ऐं मुक़ाबिलो तमामु सख़्तु आहे। सो असां सां स्टूडियोज़ बि मौजूदु आहिनि। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे कानूनी माहिर आहिनि ऐं सीनियर तजिया निगार बि आहिनि, पॉलिटिकल एनालिस्ट बि आहिनि। ज़मीर साहब असां सां मौजूदु आहिनि स्टूडियोज़ में। अस्सलाम वालेकुम ज़मीर साहब, वरी महिरबानी त तव्हां जॉइन कयो ऐं समूरी सूरत हाल खे कीअं ॾिसो पिया? केरु तव्हांजे अगरि तजिए जी ॻाल्हि कयूं, छा तजियो आहे सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे? पहिरियों त यको ई ताख़ीर जो शिकार थींदा आया बोर्ड जे करे, कुदरती तबाहनि जे करे, ऐं आख़िर ताईं पॉलिटिकल पार्टीज़ इन शइ जी मुखालिफ़त करे रहियूं हुयूं, पर अचूं था छो त हाणे वक़्तु जेको आहे तमामु थोरो बचियो आहे, पर इन सां गॾोगॾु कुझु पॉलिटिकल पार्टीज़ मुतालबो बि कनि पियूं त जेको पोलिंग जो वक़्तु आहे उनखे वधायो वञे। 5 वॻे त ऑफिशियली ख़तमु थियणो आहे, पर कुझु सियासी पार्टीज़ मुतालबो कनि पियूं। सो केरु खटंदे नज़र अचे पियो, केरु मैदान मारींदे तव्हांखे नज़र अचे पियो?
जीअं त हाणे पहिरियों जेको मरहलो थियो आहे इलेक्शन जो उनमें त पीपल्स पार्टी हिकिड़ी वाज़ी अक्सरियत की ऐं उन खां पोइ जेको आहे सिंध में उन सां मदे मुक़ाबिल जेकी हुई उहा GD हुई। सही। ऐं कराची ऐं हैदराबाद डिवीजन में जीअं अॼु पोल आहे उन जे हिसाब सां हिते जेके मुक़ाबिलो आहे उहो पीपल्स पार्टी PTI ऐं MQM जो हुयो। MQM एंड टाइम ते अची करे ऐं जेको आहे सो इहो पॉलिटिकल फ़ैसिलो वरितो त बाबा हाणे असीं जेको आहे इलेक्शन में बाइकाट था कयूं। नतीजतन हाणे जेको बाक़ी वाज़ी पोज़ीशन में माण्हू ॾिसे थो त मुक़ाबिलो पीपल्स पार्टी PTI ऐं जमात इस्लामी जो आहे। हर को माण्हू पंहिंजे तरफ़ां जेको आहे सो भरपूर कैंपेनिंग करे इन उम्मीद ते पहुतो आहे त असीं जेको आहे सो कंदासीं, पर पॉलिटिकल विजन जेको आहे हर कंहिंजो डिस्ट्रीब्यूट आहे उन जे लाइ वोटर ई डिसाइड करे सघे थो बहितर तरीक़े सां त आया छा आहे। बाक़ी जेके बज़ाहिर लॻे थो त पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते ईंदी ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजो ख़्यालु आहे त जमात इस्लामी, छो जो उन्हनि काफ़ी टाइम खां वठी मकानी निज़ाम ऐं मकानी गवर्नमेंट जे बहाली जे लाइ जेको मुसलसिल मुंहिंजो ख़्यालु आहे 2002 खां पोइ को बि अहिड़ो मकानी सेटअप कोन, मकानी गवर्नमेंट जो सेटअप कोन आयो, उन जे लाइ मुसलसिल कोशिश में हुई। ऐं PTI बि हींअर मौजूदा जेकी सियासी सूरत हाल आहे उन में बि बहितरीन तरीक़े सां इन आहे, पर मुंहिंजो इहो आहे त कंहिं बि पार्टीअ जो वाज़ी जेको आहे सो मैंडेट त कोन ईंदो कलेक्टिवली ऐं पोइ कहिड़ी पार्टी कंहिंसां अलायंस में करे ऐं हुकूमत ठाहे थी। अच्छा जी, ओवरऑल ॾिसिजे त PTI ऐं पीपल्स पार्टी में तमामु घणो सख़्तु मुक़ाबिलो नज़र अचे पियो, पर ख़ैर ॾिसणो पवंदो त जेकॾहिं जमात इस्लामी बि तमामु घणो एक्टिव नज़र अचे पई, इहो ख़बर पवंदी त केतिरा मुमकिन तौर ते इहो थी सघे थो त पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी अलाए करे ऐं जेको आहे सो पंहिंजी हुकूमत ठाहिनि, छो जो कंहिं बि तौर ते इहो नथो लॻे त छो पीपल्स पार्टी PDM जो हिसो आहे ऐं PDM जेकी आहे PTI जे हिन वक़्तु हिट लिस्ट ते आहे। सो उन जे करे सियासी तौर ते मूंखे इहो जोर तोड़ नज़र नथो अचे पियो, पर इहो थी सघे थो त पीपल्स पार्टी ऐं जेको आहे जमात इस्लामी इन में का अॻु भराई करे ऐं जेको आहे सो जॉइंटली का लोकल गवर्नमेंट ठीक आहे। इहो त ख़ैर ॾिठो वेंदो, तव्हां पंहिंजे तर्जीह मुताबिक़ या जेकी सिचुएशन आहे सो नाज़रीन हिन वक़्तु हलूं था हैदराबाद खां असांखे रिपोर्टर जॉइन कयो आहे इमाम अली भलाई। अस्सलाम वालेकुम इमाम अली। वालेकुम सलाम। इमाम अली, 10 लख खां वधीक हैदराबाद जो वोटर आहे, छा सूरतहाल आहे ऐं ख़बरूं त इहे अचनि पियूं त वोटर टर्न आउट ॾाढो घटि रहियो आहे, त तव्हां छा ॾिसी रहिया आहियो हुते? जी, सुबुह खां हैदराबाद जी केतिरनि इलाइक़नि जी पोलिंग में असां विज़िट कयो, उते असां वञी प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल कई। उते सॼी सूरतहाल हैदराबाद शहर में इहा नज़र आई आहे त शहर में मजमूई तौर ते जेके पोलिंग स्टेशन आहिनि 723 क़ाइमु थियल आहिनि, जॾहिं त 513 जेके आहिनि उहे हिसास करार ॾिनियूं आहिनि ऐं इंतिहाई जेके हिसास करार आहिनि 219 खे ॾिनो वियो आहे। जेके टोटल उमेदवार हिन वक़्तु मैदान में लथल आहिनि उहे 2251 आहिनि ऐं पोलिंग जो जेको अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर गर्ल्स ऐं उन सां गॾु गर्ल्स डिग्री कॉलेज कासमाबाद ऐं उन सां गॾु मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते असां वियासीं त उते वोटर जेके आहिनि वॾे तइदाद में जेको गुज़िरियल जेको इलेक्शन जो टर्न हुयो उहो हिन वक़्तु असांखे उहो नज़र न आयो। अॼोके ॾींहं ते सफ़ाई सुथराई जा जेके निज़ाम हुया कासमाबाद जे केतिरनि ई पोलिंगनि ते उहे तमामु उन्हनि जी खोट हुई। सिक्योरिटी जे हिसाब सां जे ॻाल्हि कजे त हैदराबाद में 6 SSPs ऐं 6000 पुलिस एहलकार ऑफिसर मुक़ररु कया विया। केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते वोटरनि जो टर्न आउट तमामु जेको घटि नज़र अची रहियो आहे हिन वक़्तु ताईं बि। ऐं टोटल वोटरनि जो जेको तइदाद आहे हैदराबाद में 10,53,121 वोटर्स आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मर्द वोटरनि जो जेको तइदाद आहे 5,47,219 ऐं औरतुनि वोटरनि जो तइदाद जेको 4,78,902 आहे। त इन सॼी सूरतहाल ते जॾहिं 723 पोलिंग स्टेशन मां 159 जेके पोलिंग स्टेशन उहे मर्द ऐं 160 जेके आहिनि उहे औरतुनि जूं आहिनि। टोटल मिलाए करे जेको अंग आहे पोलिंग स्टेशन जो उहो गॾियल तौर ते 403 आहे, जॾहिं त हैदराबाद में इलेक्शन विढ़ंदड़ जेके टोटल मेंबरनि जो जेको तइदाद आहे वो 1872 आहे। जॾहिं त जी वहीद राजपर सीनियर सहाफ़ी भी असां सां गॾु मौजूद आहिनि स्टूडियोज़ में। इमाम अली हू तव्हां खां सवाल करणु चाहिनि पिया। इमाम अली, ही जेको MQM जे कन्वेनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी अपील कई आहे त कराची ऐं हैदराबाद में जेके महाजर आहिनि
वो इलेक्शन जो बाइकाट कनि ऐं सबूत ॾियनि असां जेको MQM बाइकाट कयो आहे त महाजर जेको वोट आहे उहो MQM सां गॾु आहे। त हैदराबाद में हाणे पोज़ीशन कीअं पिया ॾिसो त वाक़ई जेको MQM जो वोटर आहे उहो निकितो आहे या मज़हबी, जीअं असां कराची में ॾिसूं पिया त हिते जेको महाजर वोट आहे उहो मज़हबी पार्टियुनि तरफ़ लाड़ो हुननि जो घणो आहे कराची में, हैदराबाद में छा पोज़ीशन आहे? अच्छा साईं, जीअं तव्हां ॻाल्हि कई त जीअं गुज़िरियल जेको टर्न हुयो MQM ॾे वियो, हिन चकर उहो मज़हबी जमातुनि ॾिया, ईअं साॻी सूरत आहे जेका MQM ते गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी पहिरीं जेको संदन जेके पार्टी जा सरगर्म अॻवान हुया उहे हैदराबाद जी जेका MQM हुई उहा असुल MQM PTI में तब्दील थी वई आहे। त तालको लतीफ़ाबाद जूं केतिरियूं जेके UC आहिनि उहे हिन वक़्तु PTI जे प्लेटफॉर्म ते जेके उमेदवार आहिनि MQM जा पुराणा उहे हिन वक़्तु PTI जे प्लेटफॉर्म ते विड़ी रहिया आहिनि। अक्सरियत जेका लतीफ़ाबाद तहलके जी सॼी सूरत हाल आहे असांखे उहा PTI मां नज़र पई अचे। कासमाबाद सॼो जेको पीपुल्स पार्टी उहो नज़र पियो अचे। सिटी अंदरि जेका मज़हबी हमांगी आहे तंहिं करे उते कुझु ज़ाती जेके शख़्सियती जेके वोट आहिनि उन्हनि जो वॾो अफ़सर रसूख़ आहे। तंहिं करे कासमाबाद खे असीं उन पीसफुल चई सघूं था त हू उते सिर्फ़ु पीपुल्स पार्टी आहे ऐं जेके लतीफ़ाबाद में जीअं MQM सॾ हुई त उहा हाणे PTI खे पाण उहो काउंट करे सघूं था त हीअ उन में अची वई। ऐं जेके सिटी तइलको आहे उन में बि जेको आहे मज़हबी ऐं उन सां गॾोगॾु MQM जा जेके कुझु जेके पुराणा जेके हुया उमेदवार हुया उहे हाणे जेको आहे PTI में अची विया आहिनि। त अक्सरियती जेका साम्हूं नज़र पई अचे हिन वक़्तु टिनि जेको आहे हिकु त पीपुल्स पार्टी, ॿियो PTI, उन सां गॾोगॾु जेको आहे ॿिया जेके आज़ाद उमेदवार जाती जेके शख़्सियती वोट आहिनि उन जो आहे। पर MQM जो जेको वोटरनि जो तइदाद जिते हू MQM सम्झे थी त असां जिते खटूं था त उते हू पंहिंजा वोटर जेके आहिनि उहे घरां वठी अची पोलिंग स्टेशन ते वठी विया आहिनि। पर इहो अमल जेको आहे उहो जारी आहे। जी इमाम अली, ही जेके कासमाबाद जा इलाइक़ा या ॿिया जेके सिंधी वसंदियूं आहिनि उते कॉम्प्रेस जेके पार्टीज़ आहिनि, क़ौमी अवामी तहरीक, SUP, उन्हनि जी पोज़ीशन कीअं आहे? माना उते को कारकुन निकिता आहिनि या कॉम्प्रेस कुझु सीटूं खणी सघनि था? कीअं माना तव्हां पोज़ीशन ॾिसो पिया उते? उनजी कैंप ऑफिसुनि ते रश आहे न कॉम्प्रेसनि जी? ॾिसो, कॉम्प्रेस जमायतूं गुज़िरियल जी जेको टर्न आउट हो जेका हमांगी हुई सभु जेके धुरियूं हुयूं जिन इतफ़ाक़ कयो त GDA जे प्लेटफॉर्म सां हिकु थी करे सभु जेके जमायतूं उहे पंहिंजनि जेके उमेदवार आहिनि, मिसाल तौरु हिकु UC में को चेयरमैन STP जो आहे त को वाइस चेयरमैन पंहिंजो अयाज़ लतीफ़ अली जे ग्रुप जो आहे, को रियाज़ खान जे ग्रुप जो, अहिड़े तरीक़े जीअं त उहो उन्हनि जो इतफ़ाक़ बरक़रार हुयो। पर टर्न आउट उन्हनि जी जेके कैंप्स आहिनि या उन्हनि तरफ़ां जेको वोटरनि खे जेको कैंप ते या उन सां गॾोगॾु पोलिंग ते वठी अचण जो जेको सिलसिलो आहे उहो तमामु नज़र घटि पियो अचे। ख़ासि तौर ते जीअं पीपुल्स पार्टी कासमाबाद में तमामु एक्टिव नज़र पई अचे। जीअं वोटर पंहिंजे मुख़्तलिफ़ पंहिंजे जेके घरनि खां कढी उन्हनि खे पोलिंग ते वठी अचनि था त उहा जेका हमांगी आहे उहा हुन वटां नज़र न पई अचे। अच्छा, जेकॾहिं मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जी ॻाल्हि कजे इमाम अली, त कुझु अहिड़ियूं ख़बरूं बि साम्हूं आयूं त जेको सामान आहे उहो कोन पहुतल हुयो पोलिंग स्टेशन्स ते टाइम ते या किथे अमलो ग़ाइबु हुयो। त हैदराबाद मां अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं किथां किथां आयूं? ॾिसो, हैदराबाद में गुज़िरियल ॾींहुं पब्लिक स्कूल में जेका सामान जी विरासत थियल हुई त सामान ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जंहिंखे जेतिरो मिलणो घुरिजे हा, जेतिरो अमलो मिलणु घुरिजे हा, जिते जेका सूरत हाल गुज़िरियल इलेक्शन में जेका हुई हिन साल उहा जेका आहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त हुननि जो चवणु आहे त किथे किथे सामान जी तमामु खोट आहे, किथे किथे अमले जी खोट आहे। ऐं इन सॼी सूरत हाल ते उन्हनि खे इन इलेक्शन जे कमु करण दौरान तमामु मायूसी थी आहे। ॿिए तरफ़ जीअं असां 1 बजे ताईं मुख़्तलिफ़ पोलिंग ते जेको विज़िट कयोसीं त हुते इलेक्शन अमले असांखे इहो चयो त हैदराबाद जा वोटर अलाए काॾे विया आहिनि, असां ओवासी ॾियण ते मजबूर थी विया आहियूं। अच्छा, यानी किथे त वोटर्स ही कोन पिया अचनि। ओके, ठीकु आहे इमाम अली, वॾी महिरबानी, तव्हां ॾाढो तफ़सील सां असांखे ॿुधायो त छा सूरत हाल आहे हैदराबाद में। वहीद राजपर सीनियर साफ़ी असांखे हिकु दफ़ो ॿीहर जॉइन करे चुका आहिनि। सो बहरहाल इमाम अली भलाई जी ॻाल्हियुनि मां वहीद साहब तव्हांखे छा पियो लॻे त लाड़ो जीअं तव्हां बि ॻाल्हि कंदा आया आहियो मुसलसिल त क़ौम परस्त पार्टीज़ हुजनि या जीअं MQM पार्टिसिपेट नथी करे त उन्हनि जो वोटर जेको आहे काॾे लाड़ो करे पियो, त तव्हांखे छा लॻो इमाम अली भलाई जी जेका हुन सूरत हाल ॾिसी रहिया आहिनि त कहिड़ो वोटर उते तव्हांखे एक्टिव नज़र अची रहियो आहे हैदराबाद में ख़ासि करे? ॾिसो, हैदराबाद में त हाणे मां ग्राउंड ते मौजूदु कोन आहियां, उहो त इमाम अली जेकी रिपोर्ट ॾिनी
उनखे असां उन ते ई जी बिल्कुलु यकीन कयो भाई कराची ते मां ॻाल्हायां त कराची जीअं ज़मीर साहिबु चयो मां पहिरियां बि जो पाण प्रोग्राम कयोसीं मां वाज़ी अक्सरियत जेको आहे न पीपल्स पार्टी खणंदी न PTI खणंदी न जमायत इस्लामी न TLP सही हिक ॿिए में कंहिं न कंहिंखे जेको आहे इताद करिणो पवंदो ऐं इहो बि नथा चई सघूं त मतिलबु पीपल्स पार्टी नंबर 1 ते ईंदी या PTI नंबर 1 ते ईंदी मुक़ाबिलो असुलु पीपल्स पार्टी ऐं PTI जो आहे जेको हाणे हिन वक़्तु मां चयुमि न ख़ामोश वोट जेको MQM जो वोट आहे उहो PTI तरफ़ आहे जेकी नंढी चूंड मूं इलेक्शन कवर कया मुख़्तलिफ़ जेके थियूं कराची में ऐं जेकॾहिं हाणे ओवरऑल जेकॾहिं तज़ियो कजे त डिस्ट्रिक्ट सेंट्रल में पीपल्स पार्टी जी पोज़ीशन ओड़ी न हूंदी उते PTI ऐं जमायत इस्लामी जो मुक़ाबिलो आहे डिस्ट्रिक्ट ईस्ट में जेके शहरी इलाइक़ा आहिनि उते त जमायत इस्लामी PTI बाक़ी जेकॾहिं असां जमशेद टाउन ॾिसूं हिन में चनेसर जेको टाउन आहे मुख़्तलिफ़ जेके अख्तर कॉलोनी थी वियो मंज़ूर कॉलोनी थी वियो हिते पीपल्स पार्टी जो तमामु सुठो वर्क थियल आहे हिते पीपल्स पार्टी PTI ऐं जमायत जो मुक़ाबिलो टफ जीअं चइजे मुक़ाबिलो थींदो ऐं जीअं हेॾे सचल ॻोठ जो असां इलाइक़ो सम्झो त हिते पीपल्स पार्टी जी पोज़ीशन ॾाढी मज़बूत आहे ॿिया जेकॾहिं ओवरऑल जेकी डिस्ट्रिक्ट ईस्ट में बि पीपल्स पार्टी जी सुठी पोज़ीशन आहे उते जेको आहे उनखे मुक़ाबिलो करिणो पवंदो PTI ऐं जमायत इस्लामी सां छो त ईस्ट में बि डिस्ट्रिक्ट ईस्ट में पीपल्स पार्टी ऐं जेको आहे PTI जूं 2 सीटूं रहियूं आहिनि डिस्ट्रिक्ट ईस्ट में मलीर में जेको आहे सिटी जी जेकी MNA सीट आहे उहा बि पीपल्स PTI वटि रही आहे ऐं MPS जूं जेके सीटूं आहिनि उहे PTI वटि रहियूं आहिनि हिन वक़्तु माना जी बाराड़ी में तक़रीबन हाणे मूंखे यादि न 30 सीटूं जेके मलीर जूं आहिनि यूनियन काउंसिल जूं त उन में अक्सरियत जेको आहे मलीर मां पीपल्स पार्टी जी थी सघे थी शहरनि में जेको आहे PTI जमायत इस्लामी जेको डिस्ट्रिक्ट मलीर आहे सिटी जो एरिया उते पीपल्स पार्टी PTI ऐं जमायत जो मुक़ाबिलो हिक ॿिए सां थींदो ऐं साउथ में ऑलरेडी जेको आहे पहिरियां जेके लोकल पार्टीज़ जा इलेक्शन थिया त उते चेयरमैन वाइस चेयरमैन पीपल्स पार्टी जो रहियो आहे उते पोज़ीशन मज़बूत आहे पीपल्स पार्टी जी ऐं जेको पोश एरियाज़ आहिनि उते PTI जो जेको आहे वॾो वोटर आहे ख़ासि करे जिते बि जीअं ओवरऑल ॾिसूं सचल या जेके सिंधी वसंदियूं ओवरऑल जीअं चइजे ॿिया इलाइक़ा टाइम जे हवाले सां वैद साहब का ख़बर तमामु वटि आहे त ही छा वक़्त में वाकई में उनखे अॻिते कयो वेंदो पोलिंग जे टाइम में PTI जो जेको सिंध जो सदर आहे अली ज़ैदी उन त मुतालबो कयो त 2 कलाक 5 खां 7 बजे ताईं टाइम कयो वञे पोलिंग जो पर तर्जुमान इलेक्शन कमीशन फ़ौरन उनजी जेकी रिक्वेस्ट आहे उहा रद्द करे छॾी आहे ऐं उनजो चवणो आहे त 5 वॻे ई पोलिंग स्टेशन बंदि कयूं वेंदियूं 9 खां 5 वॻे जेको बाक़ी त ॾिसो हाणे टाइम ओवरऑल जेको बचियो आहे बाक़ी ॾिसो हाणे 19 मिंट बचा आहिनि 19 मिंटनि में 21 मिंटनि में हाणे रिज़ल्ट अचणु शुरू थींदा 21 मिंटनि खां पोइ ऐं कोशिशि इहा ई हूंदी त KTN न्यूज़ पहिरियां खां पहिरियां सभ खां पहिरियां जेको आहे ब्रेक करे रिज़ल्ट त मुख़्तलिफ़ पूरी टीम जेको आहे 16 ज़िलनि में हर हंधि जेको आहे वॾी महिनत जज़्बे सां कमु करे पई ऐं रिपोर्टिंग करे पई ऐं कोशिशि इहा ई हूंदी असांजी कराची मां पहिरियां रिज़ल्ट जेको आहे उहो अनाउंस कजनि 5 जीअं पोलिंग स्टेशन बंदि थिए पई ऐं रिज़ल्ट मिलनि पिया पर ओवरऑल जेकॾहिं चवण मक़सदु मेयर कराची जे लाइ इताद करिणो पवंदो पोइ कहिड़ी बि वॾी अक्सर सां जेकी पार्टी अचे थी उन मां पीपल्स पार्टी अचे थी PTI अचे थी मेन माना पोज़ीशन जेको आहे जमायत इस्लामी जी उहा छा चइबो स्ट्रांग न उन में जेकॾहिं मेयर कराची में रोल वॾो हूंदो मेयर कराची जमायत इस्लामी जंहिंजे हुन में छा चइबो आहे त तराज़ू उर्दू में चए तराज़ू जो निशान बि आहे त उन्हनि जे जेकॾहिं जंहिं पासे हुई त उनजी पोज़ीशन मज़बूत आहे त माना तराज़ू जेकी आहे उहा पंहिंजो कमाल ॾेखारींदी तराज़ू हुननि जो निशान बि आहे निशान बि आहे मां चवंदो तराज़ू जंहिं पासे जे हूंदी तराज़ी उन पासे उनजो वेट जेको आहे वधंदो ज़ाहिरी आहे हिन वक़्तु मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं इहो चई नथो सघिजे त 246 सीटुनि मां 126 सीटूं केरु खणंदो इहो चवणु जेको आहे अॻुवाट हूंदो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि चयो 100% मां नथो चई सघां पर PDM जो मेयर हूंदो ऐं ॿी वॾी ॻाल्हि त हैदराबाद में जेको जेकॾहिं पीपल्स पार्टी जो अक्सर सां अचे थी फस्ट टाइम हूंदो हैदराबाद कॾहिं बि पीपल्स पार्टी वटि मेयर कोन रहियो आहे MQM वटि रहियो आहे महाजर वोट रहियो आहे उते माना मज़हबी जमायतूं रहियूं आहिनि MQM रही आहे कराची में चांसेस आहिनि त उन्हनि पीपल्स पार्टी जो जियालो जेको आहे जीअं पाण में बिलावल भुट्टो ज़रदारी चई रहिया हुया त उहे बि चांसेस आहिनि त छा उनजी का अहिड़ी स्ट्रॉन्ग प्रिडिक्शन आहे त वाकई में उतां थी सघे थो मेयर ॾिसो मां लेला पहिरियां बि चयुमि त जंहिंजी प्रोविंशनल गवर्नमेंट रही आहे सही उहा मकानी इदारनि जा जेके नाज़िम आहिनि चेयरमैन चओ
हाणे चेयरमैन आहिनि, पहिरियां नाज़िम हूंदा, सही त उहो उन्हनि वटि ई रहिया आहिनि मकानी इदारनि जा जेके गवर्नमेंट्स आहिनि। जीअं वफ़ाक़ में कश्मीर, जंहिं वटि वफ़ाक़ जी गवर्नमेंट हूंदी आहे, कश्मीर जी गवर्नमेंट उन्हनि वटि हूंदी आहे, गिलगित जो चीफ मिनिस्टर बि उन्हनि जो हूंदो आहे। त हाणे ज़ाहिर आहे उन्हनि वटि वसीला आहिनि, प्रोविशनल गवर्नमेंट वटि फंड्स आहिनि, नौकरियूं आहिनि, जंहिं वटि इहे रिसोर्सिस हूंदा ज़ाहिरी आहे वोटर उन्हनि तरफ़ माइल थींदा, उन्हनि तरफ़ तवजो हूंदो उन्हनि जो, उन्हनि तरफ़ ई जेको आहे जोश ख़रोश घणो सही। हूंदो। अच्छा, हिकु आख़िरी त न चइजे, ऑब्वियसली थोरो घणो टाइम असां वटि आहे ऐं थोरी देरि में पोलिंग जो टाइम बि ख़तमु थी वेंदो, उन खां बाद में रिज़ल्ट्स अचण बि शुरू थी वेंदा। हिकु सवाल तव्हां ॿिन्ही महिमाननि खां करणु चाहियां थी। जी, टंडू आदम खां कोई रिपोर्टर असां सां मौजूदु आहे लाइन ते, उन्हनि सवाल करण खां अॻु में या त मां ओॾे हली वञा। जी जी, मूंखे ॿुधाइजो केरु रिपोर्टर मौजूदु आहे। ठीकु आहे, टंडो ॼाम मां गुलशेर KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलशेर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम गुलशेर। जी गुलशेर, टंडो ॼाम जी छा सूरत हाल आहे, उते तव्हां छा वोटर टर्न आउट ॾिसो पिया ऐं हाणे त पोलिंग जो वक़्तु बि ख़तमु थियण ते आहे, छा रश वग़ैरह नज़र अचे पई या उते तव्हांखे वोटर्स जो जोश ऐं जज़्बे जी जेकर ॻाल्हि कजे या को वोटर तव्हांखे मज़ाहिमत कंदे अचे थो त वोटर्स अञा अचनि था, पोलिंग जे वक़्त खे अञा वधायो वञे, छा ॾिसो पिया तव्हां उते? बिल्कुलु, इहे वोट जो जेको तइदाद आहे, जेकॾहिं ॾिसिजे त टंडो ॼाम जेको शहर आहे हिते उर्दू आबादी जो तइदादु वधीक आहे, उते पोलिंगुनि जूं मुख़्तलिफ़ जेके पोलिंगूं आहिनि मुतहदा जे बाइकाट करण खां पोइ उते जेको वोटनि जो तइदादु आहे उहो काफ़ी घटि रहियो आहे। ऐं इवन टंडो ॼाम जा जेके बहिराड़ी जा बि शहर आहिनि, उहे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे ख़ासि तौर ते जेको मौजूदा हालतूं हुन जे करे सुबुह जे टाइम में सीअ जे करे वोटिंग जो तइदादु घटि हो, लेकिन जीअं जीअं मंझंदि थींदी वई तीअं तीअं वोटनि जो तइदादु वधंदो रहियो। ऐं हाणे जेको कुझु देरि पहिरियों जेके मुख़्तलिफ़ जेके पोलिंग स्टेशन विज़िट कयूं उनमें मामूली सतह जी सरगर्मी नज़र अचे थी। टंडो ॼाम जो जेको ॾेथा वारो इलाइक़ो आहे उते ज़बरदस्त क़िस्म जी रश नज़र आई, छाकाणि त उते PTI जे हिते मर्कज़ी अॻवान ऐं मक़ामी जेको पीपल्स पार्टी जा उहिदेदारनि जे विच में मुक़ाबिलो त ॿिन्ही जे तरफ़नि खां काफ़ी सरगर्मी रही। आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त टंडो ॼाम जे एरिया में ॿिनि थाणनि जे हदुनि में कुल 15 यूनियन कमेटीज़ आहिनि, जंहिंमां टंडो ॼाम शहर जी जेकी कमेटीज़ आहिनि उहे टोटल उन 15 कमेटीज़ मां 11 आहिनि, जॾहिं की बाक़ी कमेटीज़ जेके लाहौकी थाणे जे हद में अचनि थियूं उनमें बि जेको आहे सो वोटरनि जो तइदादु ठीकु ठाक क़िस्म जो ख़ासि तौर ते बहिराड़ी में थियो आहे। उन करे जो हिते जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंडियल MP आहे शर्जील इनाम मेमन, उनजे जेकी टीम आहे उनजी कोशिशि सां वोटरनि खे कढण जे वॾी खां वॾी कोशिशि कई वई है। अच्छा, यानी कैंपेन ॾाढी बाक़ाइदा हलाई वञे पई, स्ट्रॉन्ग क़िस्म जी। वोटर सभ खां वधीक कहिड़ो एक्टिव आहे? PTI जो तव्हां चओ था त PTI ऐं पीपल्स पार्टी तमामु घणी एक्टिव नज़र अचे पई, त थोरो क्विकली ॿुधाए छॾियो कहिड़ो वोटर एक्टिव नज़र अचे पियो तव्हांखे उते तव्हांजी ऑब्जर्वेशन जे मुताबिक़? टंडो ॼाम में आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त टंडो ॼाम में PTI त हिकु ॿिनि जेको आहे सो UCs ते यूनियन कमेटीज़ ते मुक़ाबिलो करे पई, घणो करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो आज़ाद उम्मीदवारनि सां थिए थो ऐं राजूनी उतार टाइप जेके आहिनि पैनल उन्हनि सां मुक़ाबिलो थिए थो। तव्हांखे आउं ॿुधायां त पीपल्स पार्टी ज़ाहिर ॻाल्हि आहे पार्टी हिकिड़ी में ठीकु आहे, वरी महिरबानी गुलशेर असां सां गॾु मौजूदु हुयो वोटर टर्न आउट जी। अच्छा, हिकु तमामु रिपोर्टर्स मां ॻाल्हि नज़र आई, तव्हां ॿिन्ही महिमान खे बि हुन शइ में शामिलु कंदसि त वोटर टर्न आउट जेको आहे तमामु घटि नज़र आयो, बाद में रिपोर्टर्स मुताबिक़ आहिस्ता आहिस्ता वधंदो वियो ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में टाइम थी वियो आहे पोलिंग जो ख़तमु ऐं थोरी देरि में रिज़ल्ट्स इंशाल्लाह KTN न्यूज़ तव्हांजे साम्हूं रखंदी। असांखे बि शायदि तव्हां खां इजाज़त वठणी पवंदी ऐं उनखां बाद में ट्रांसमिशन जो अमल त जारी रहंदो, छो त ज़ाहिर आहे तव्हां सां रिज़ल्ट्स बि शेयर करणियूं आहिनि। हाणे हेडलाइंस जो वक़्तु थी वियो आहे, सो हलूं था स्टूडियोज़, तव्हां ख़बरूं ॿुधो ऐं ख़बरुनि खां पोइ ट्रांसमिशन जो सिलसिलो KTN न्यूज़ ते जारी रहंदो।